जीएसएम तहरीक जो मरकज़ी राब्ता सेक्रेटरी सुहेल कलवर जेको 2 ॾींहंनि खां वठी घरां निकिरी वियो पंहिंजे कारोबार जे सिलसिले में, हाणे असांखे इहे इतला तस्दीक वारा मिलनि पिया त उनखे रियासती इदारनि खंबे गुम करे छॾियो आहे। उन सिलसिले में अॼु मीरपुर माथेरे जा दोस्त उहे 3 वॻे एहतिजाज कनि पिया ऐं मीरपुर माथेरे जे सभिनी दोस्तनि खे ऐं सुहेल कलवर जी फैमिली खे गुज़ारिश कयां थो त उहे इन एहतिजाज में शामिल थियनि ऐं सुभाणे सिंध हाई कोर्ट सखर में सुहेल कलवर जी बाज़ियाबी लाइ पिटीशन पिणु दायर कई वेंदी ऐं आऊं एज़ ए जीएसएम तहरीक जी पार्टी सरबराह हुजण जी हैसियत में मां सरकार खे रियासती इदारनि खे चवां थो त असांजे दोस्त पुरमन सियासी कारकुन जेकॾहिं हुन ते का चार्जशीट आहे हुन ते को ॾोह आहे त हुनखे अदालत में पेश कयो ऐं क़ौमी ऐं सियासी कारकुननि जे ख़िलाफ़ु जेको ऑपरेशन आहे उहो रियासती दहशतगर्दी आहे। ऐं चवां थो त जेकॾहिं सुहेल कलवर खे 24 कलाकनि जो असीं टाइम ॾियूं था, 24 कलाकनि जे अंदरि सुहेल कलवर खे आज़ादु न कयो वियो त सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कंदासीं, सॼी सिंध में एहतिजाज जो सॾु ॾींदासीं। उन खां अलावा घोटकी SSP घोटकी जी ऑफिस जे अॻियां धरणो हणंदासीं ऐं आऊं सिंध जे समूरनि आज़ादी पसंद पार्टियुनि जे अॻुवान खे अपील कयां थो त उहे जीएसएम तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी सुहेल कलवर जी बाज़ियाबी लाइ आवाज़ उथारनि ऐं असां सां गॾु जेका बि असीं जदोजहद कयूं उन में असांजो साथ ॾियनि। महिरबानी। जीएसएम